दोस्तों अस्सलाम वालेकुम। सुबुह जी मुंद आहे, सुबुह जो पहर आहे ऐं जुड़ाली मौसम मुंद हल्की हल्की केमहिल केमहिल बूंदाबांदी थिए थी ऐं तव्हां मथे ॾिसंदो त हर तरफ़ झुड़ी झुड़ नज़र तव्हांखे अचे थो। बरसात जी मौसम लॻे थी, छाकाणि त हाणे हवा जो दबाव जेको आहे सो बीह वियो आहे। हवा जो दबाव बीहण जी निशानी हूंदी आहे त बरसाति वसण वारी आहे। नौशेरा फिरोज़ जो इहो ख़ूबसूरत पार्क में पाण मौजूदु आहियूं हिन वक़्तु ऐं ॾाढो ख़ूबसूरत पार्क आहे जेको टाउन कमेटी नौशेरा फिरोज़ हिनखे संभालींदे अचे थी। तमामु घटि अहिड़ा मुखिया हूंदा आहिनि जो सरकारी इदारा ख़ूबसूरत पार्क खे संभालनि, पर हीउ ख़ूबसूरत पार्क नौशेरा फिरोज़ जो टाउन कमेटी नौशेरा फिरोज़ हिनखे अञा ताईं संभालींदी अचे थी। तव्हांखे ख़ूबसूरत मंज़र ॾेखारियूं पार्क जा। मौसम भली हुजे त पार्क बहकी थो पए न, ईअं ई पार्क बहकी पियो आहे हिन जुड़ाली मौसम सां। ॿिनि ॾींहंनि खां शदीद गर्मी नौशेरा फिरोज़ में, पर अॼु कुझु न कुझु फ़र्क़ु पियो आहे जुड़ाली मौसम सां। हल्की सुबुह खां हवा लॻी पए, हवा लॻण सां गर्मी ज़ोर उठो आहे, पर हींअर हवा बि बंदि थी वई आहे ऐं जंहिंजे करे महसूसु थिए थो त मींहुं वसंदो। ॾिसो ख़ूबसूरत पार्क, ॾाढी ख़ूबसूरत लोकेशन नज़र अचे थी। मंज़र जेको आहे सावक ई सावक आहे, हर तरफ़ गुलकारी आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जा बूटा पोखियल आहिनि ऐं जेके हिन पार्क खे तमामु घणो हिन पार्क खे ख़ूबसूरती बख़्शे रहिया आहिनि। ॾिसो नौशेरा फिरोज़ जो ख़ूबसूरत पार्क जंहिंमें पाण हींअर घुमियासीं, छाकाणि मौसम ॾाढी रंगीली मौसम हुई। बरसाति वसण वारी आहे जेका बरसाति हिन वक़्तु नज़र अचे थी पई। हल्की हल्की कणकण पए थी ऐं हिन जुड़ाली बरसाती मौसम में इहे असांजा खुराक खाते जा मुलाज़िम एहतजाज ते वेठा आहिनि। इहे मुलाज़िम खुराक खाते जा जेके हड़ताल ते वेठा आहिनि पंहिंजे मुतालबनि जे हक़ में ऐं मौसम ॾाढी ज़बरदस्तु आहे। पाण हिन खां भाल कंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। हेॾी बहितर मौसम लॻी पई आहे, तव्हां घर में कोन था वियो, अचे ते एहतजाज ते वेठा हो। इहो असां 25 तारीख़ खां वठी मुसलसल हिते एहतजाज ते आहियूं। असांजा जेको मसइला आहिनि, टाइम स्केल आहे असांजो कोन थो थिए पियो। वज़ीर आला जेको आहे लेटर कढियो आहे, उनजे बावजूद बि जेको आहे फिनांस सेक्रेटरी जेको आहे उहो कोन थो ॾिए असांखे टाइम स्केल, ऐं ॿियनि खातनि खे जीअं टाइम स्केल मिलिया आहिनि असांखे टाइम स्केल कोन था थियनि। ऐं ॿियो असांजे जेको आहे रूल मुताबिक़ हर 3 सालनि खां पोइ DPC वेहंदी, पढ़ियल लिखियल चौकीदार जेको आहे उन्हनि जा प्रमोशन थींदा। उहे बि कई साल थी विया आहिनि त DPC कोन वेठियूं न, ऐं पढ़ियल लिखियल चौकीदार जेको आहे उहो कोन था थी सघनि। जी रबी खे छा चवणु आहे तुंहिंजो? हेॾी भली मौसम लॻी पई आहे, तूं बुख हड़ताल छो वेठो आहीं? इन जे करे वेठा आहियूं, न को टाइम स्केल आहे, न को असां जूं फोती कोटा आहे, न सन कोटा आहे। ॿी चौकीदारनि खे का सहूलियत कान्हे ऐं चोरी वॾी आहे। महिरबानी करे हिन ते कंट्रोल कयो वञे ऐं फुड बचायो। जी ज़ुबैर असांखे जेको आहे थधि कोटा बि नथी मिले, न फोती कोटा थी मिले, न असांखे ग्रेड वधायो थो वञे। जेके पढ़ियल लिखियल न उन्हनि खे ग्रेड था ॾियनि। ऐं महिरबानी करे असांजी गवर्नमेंट खे अपील आहे त असांखे जल्द जल्द ॾियनि पंहिंजा मुतालबा। जी खुराक खाते जा मुलाज़िम, हे हुननि जो बैनर लॻल आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो।
हिन ज़बरदस्त मौसम में इंजॉय करण बजाए हे पंहिंजे मुतालबनि जे मनता लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। जी दोस्तों, तव्हां पराखाते मुलाज़िमनि जा बि मसइला बि ॿुधा, छाकाणि असां चाहियूं था त प्रेस क्लब मुशर्रफपुर जा साम्हूं आहियूं त उन्हनि मुलाज़िमनि जा मसइला जेके आहिनि उहे बि निशानदेही ते अचनि। तव्हां पार्क घुमी वठो ऐं हींअर मौसम खे में बहितरी त आहे, पर गर्मी बि अञा महसूसु थिए थी, घुट थी वई आहे ऐं इहा घुट च न निशानी हूंदी आहे बरसाति पवण जी। ऐं हाणे थोरो इंतज़ारु कयूं था त बरसाति पए ताईं पाण बरसाति खे इंजॉय कयूं। महिरबानी।